नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आऊँ ऐं अवां जो मेज़बान जुनेद अंसारी। नाज़रीन अॼु इरसा चेयरमैन एक स्टैंडिंग कमेटी जो इजलास थियो पानी बाबति स्टैंडिंग कमेटी जो, जंहिंमें इरसा चेयरमैन एक भेरो ॿीहर कालाबाग डैम जड़े मोल घोड़े के जियारण की कोशिश कई है। एग्जैक्टली उन्होंने जेके लफ़्ज़ चया आहिनि उहो मां ॿुधायां थो। पानी बाबति क़ौमी असैम्बली स्टैंडिंग कमेटी इजलास दौरान इरसा चेयरमैन राव इरशाद तरफ़ां कालाबाग डैम में भाषा डैम की अदावत के अणटर करार ॾिनो वियो आहे। चवे तो 91 वारे मुआदे बदिरां टिरुखी फार्मूले तहत पानी की विर्छ कंदड़ इरसा चेयरमैन समुंड में पानी छोड़ के ज़ियान करार ॾिनो आहे। इरसा चेयरमैन जो चवणु आहे त हर साल 280 MF पानी समुंड में ज़ाया थी रहियो आहे। या अहम तरीन स्टेटमेंट आहे, छो त हिस्टोरिकली भी उनखे ज़ाया करार ॾींदा रहिया आहिनि। चवे थो मौसू चवे थो डैम न ठाहिया त सूबा पाण में विढ़ंदा, असांखां वधीक बेवकूफ़ केर बि न आहे जो पानी ज़ाया करियूं था, पर उनजे इस्तेमाल लाइ डैम नथा ठाहियूं। उन सां गॾु कमेटी जे चेयरमैन नवाब यूसुफ टालपुर चयो त तव्हां कंहिंखे बेवकूफ़ सॾियो, पंहिंजा लफ़्ज़ वापसि वठो। इरसा चेयरमैन लफ़्ज़ वापसि वठी छॾिया, जंहिं बाद इरसा में सिंधे मेंबरनि इरसा चेयरमैन जे अंग खरंगे ग़लति करार ॾिनो ऐं सिंधे नुमाइंदे ज़ाहिद जुणेजे चयो आहे त इरसा तरफ़ां पाणी जा अंग खर ट्रोड़े मरोड़े पेश कया पिया वञनि। सिंध 17 बदिरां 22 सैकड़ो पाणी जी खोट खे मुंहुं ॾेई रही आहे। असांखे कोटा जो इज़ाफ़ी 5000 क्यूसिक पाणी बि नथो ॾिनो वञे। हाँ ये एक्यूरेट जो ॻाल्हि ॿोल आहे इहो सिर्फ़ु नाज़रीन जे आॾो ऐं पैनलिस्टनि जे आॾो रखणु इन लाइ ज़रूरी आहे त जीअं उनजी सही जेका इंटेंशन ते माण्हू ॻाल्हाए सघे। इन ई मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे पैनलिस्ट में जॉइन कयो आहे इनाम भट्टी साहब, इज़ार सुमरे साहब, मुश्ताक मिरानी साहब ऐं डॉक्टर अयूब शेख साहब, ऐं कुझु देरि में असांखे जॉइन कंदा नसीर मेमून साहब। हाणे हलूं था सभ खां पहिरियां इनाम भट्टी साहब। इनाम भट्टी साहब, राव इरशाद तरफ़ां जो हिस्टोरिकली जो नैरेटिव रहियो आहे ख़ासि तौर ते इरसा जो ऐं असांजे वॾे सूबे जे नुमाइंदनि जो, त पाणी ज़ाया थी रहियो आहे। नंबर 1 डैम न ठहिया त वॾी वेड़ थींदी, ऐं इनडायरेक्टली सपोर्ट करणु त भाषा ऐं कालाबाग इंतिहाई लाज़मी आहे। सॼी दुनिया जूं स्टडीज़ थियनि थियूं, उन खां अलावा केतिरियूं स्टडीज़ हिननि जूं ख़ुदि जूं थियल आहिनि, ऐं पंजाब बेस्ड पाणी जा माहिर ख़ुदि इहो चई रहिया आहिनि त जेकॾहिं डेल्टा खे पाणी न मिलियो त डेल्टा जो सॼो इको सिस्टम तबाह थींदो, उन सां सॼो निज़ाम ज़िंदगी जो तबाह थींदो। उन जे बावजूदि असांजे जेका कॉम्पिटेंट अथॉरिटीज़ आहिनि, हाईएस्ट अथॉरिटीज़ आहिनि, उनजी इहा स्टेटमेंट अचणु छा थो साबित करे? ॾिसो, बुनियादी तौर ते त हिन जंहिं क़िस्म जी ॻाल्हि कई आहे उन ते इनखे चैलेंज करे छॾियो सम्झो इन हिकिड़े बयान सां त असां वटि पाणी इहो हेठि ज़्यान थो थिए, जॾहिं त असांजो मौक़िफ़ इहो आहे त हेठि डेल्टा खे ज़िंदह रखण जे लाइ ऐं सिंध जी ज़मीन खे ज़िंदह रखण जे लाइ घटि में घटि जेको पाणी 10 मिलियन एकड़ फीट जी 10 मिलियन एकड़ फीट जेको आहे सो घटि में घटि पाणी असांखे ज़रूरी खपे थो पियो। कंहिं बि हिकिड़े जॾहिं मुल्क जो नालो वठिबो आहे त हीउ हिकु मुल्क आहे, हिते सभु माण्हू रहंदड़ हिकु क़ौम आहिनि, उन मां सभ खां पहिरीं जेका शइ जो बुनियादु हूंदो आहे उहो हूंदो आहे उन्हनि जा मुफ़ादात हिकु जहिड़ा आहिनि या न आहिनि। हीअ त इरसा जो चेयरमैन सिधो सओ उन्हनि माण्हुनि जे मुफ़ादनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हि करे रहियो आहे जेके पाकिस्तान जा शहरी आहिनि, पाकिस्तान जो हिसो आहिनि। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त हीअ 4 वहदतूं जंहिं सोच ऐं ख़्याल तहत पाकिस्तान में शामिलु थियूं हुयूं, ही उन्हनि खे ॼाणी वाणी अञा ताईं उन तरह सां धिकनि था त पोइ इन मां छा सम्झिजे त ही हाणे विढ़ाइण पियो चाहे या जेकॾहिं डैम ठहंदा त पोइ विढ़ंदा। आऊं त सम्झां थो डैम ठहण खां पहिरीं जेकॾहिं जेॾीमहिल को बि हिकिड़ो माण्हू जेको जंहिं इदारे जो सरबराह हुजे उहो इन क़िस्म जी ॻाल्हि कंदो त वेड़ त उतां शुरू थींदी। तव्हांखे पहिरीं त कंहिं बि पाकिस्तान जे इदारे जो सरबराह जेको हुजे उनखे इहो सोचणु खपे त हिन मुल्क जे अंदरि रहंदड़ सभई जेके माण्हू आहिनि उहे मथे खां वठी करे हेठि पुछड़ी ताईं उन्हनि जा मुफ़ादात कहिड़ा आहिनि। असीं बार बार हिते सिंध जा माण्हू इहो चवंदा रहिया आहियूं त असांजो मुफ़ाद इहो आहे त असांजो डेल्टा ज़िंदह रहे, घटि में घटि 10 मिलियन एकड़ फुट जेको आहे सो पाणी हिते हेठि छॾियो वञे। इहा सिर्फ़ु असांजी सिर्फ़ु कोन्हे का, पर बल्कि जेको आहे सॼी दुनिया जी हिकिड़ी स्टडी आहे जंहिं मुताबिक़ जेको आहे इहा शइ थिए पई त केतिरो डेल्टा खे बचाइणु अहम आहे, इको सिस्टम खे बचाइणु केतिरो अहम आहे। हाणे जेकॾहिं हीअ इन ते बज़द आहिनि त ख़ुदि शहबाज़ शरीफ़ उन ॾींहुं 2-3 ॾींहं पहिरीं चई चुको आहे त मौजूदा वक़्त में कालाबाग डैम ते ॻाल्हाइणु हिकिड़ो इररिलेवेंट आहे, उन शइ खे हाणे ॻाल्हाइण ई न खपे, हिन ते बहस थियणी न खपे। त आउं त सम्झां थो हिकिड़ो मामिलो जेको ख़तमु थी वियो जंहिं ते मुकमिल तरह ते हाणे ॿीहर सोचण बि न घुरिजे। इरसा जो चेयरमैन जेकॾहिं हुनखे ॿीहर उथारे थो त इन मां मुराद इहा आहे त पाकिस्तान जे अंदरि नए सएं हिकिड़े अहिड़े मुतनाज़ ॻाल्हि खे वरी स्क्रीन ते खणी अचणु आहे जंहिंसां सिंध जे माण्हुनि में इन वफ़ाक़ जे ख़िलाफ़ु, वफ़ाक़ जी मौजूदा हुकूमत जे ख़िलाफ़ु ऐं इन इदारे जे ख़िलाफ़ु हिकिड़ी उहा रविश वरी जनम वठे जंहिंमें उन्हनि माण्हुनि खे लॻे
त असीं हिन मुल्क में आया, असांजे मुफ़ादनि जो बि को तहफ़ुज़ करण जे लाइ रियासत आहे या न आहे। त हीअ रियासत उन जा जेके बि कर्ता धर्ता आहिनि उन्हनि सभिनी खे इन ते सोचणु खपे त हीअ त जेके नौकरियूं कनि था, मुलाज़िम हुजनि था, कंहिं वक़्तु अरसे जे लाइ जंहिंखां पोइ रिटायर थी या उन कुर्सी ते जिते चेयरमैनशिप ते वेठा आहिनि उतां हू छॾे हलिया वेंदा, त पोइ इन खां पोइ जेके हीअ कंट्रावर्सीज़ जनम वठंदियूं उन्हनि जो नतीजो छा निकिरंदो। हिकिड़ो त सभ खां पहिरीं जेका हू भञकड़ी करे रहिया आहिनि उहा आहे 91 ठाह जी भञकड़ी। 91 ठाह जी भञकड़ी करे मौजूदा पाणी जेका विरासत हू कनि था पिया उहा मुकमिल तरह ते गैर आइनी गैर कानूनी आहे। पहिरीं त उनखे रोकणु खपे। ही जेके शयूं एतिरियूं इहे थियनि पियूं थियूं उन्हनि सभिनी खे आउं सम्झां थो सिंध हुकूमत खे उन ते पंहिंजो सख़्तु रद्द अमल ॾेखारणु खपे ऐं इहा शइ ख़ुदि वफ़ाक़ ताईं, वफ़ाक़ जे इदारनि ताईं उन्हनि खे पहुचाइणु खपे। जी इनाम साहब। डॉक्टर अयूब शेख साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? हिकु भेरो ॿीहर डॉक्टर अयूब शेख साहब सां राब्तो करण जी कोशिशि कंदो हलंदो। मुश्ताक मीरानी साहब। मुश्ताक साहब, इरशाद राजपूत साहब जेको राव इरशाद आहे हिस्टोरिक, उनजो चवणु आहे त टिरुखी जेको फार्मूला आहे 91 जे तहत पाणी जो जेको पाणी ठाह त टिरुखी फार्मूले जे तहत पाणी जी विरछ जेका थिए थी उहो ज़ियान आहे। इन समुंड में पाणी खे वञण खे ज़ियान करारिनो अथई, नवनि सूबनि ठाहिण खे हिमायत करारिनो अथई। तव्हांजे ख़्याल में हिकु इरसा चेयरमैन जो ख़ुदि हिकिड़ो कॉम्पिटेंट अथॉरिटी आहे, उनखे स्ट्रेंथ किथां थी अचे बार बार इहा ॻाल्हि करण जी? छा जे करे इनाम भट्टी साहब त इहा ॻाल्हि कनि था त हिकिड़ो ऑफिसर आहे उहा ॻाल्हि करे थो पर उन सां फेडरेशन जी हारमनी मुतासिर थिए थी, त पोइ छा इन ऑफिसर खे उहा स्ट्रेंथ किथे थी अचे त हिकु सूबे जे मुतलिक़ अहिड़ी हिकु राय पंहिंजी अहिड़ी जोड़े जंहिंसां हिकु सूबो डायरेक्टली मुतासिर थिए थो? पहिरीं ॻाल्हि आहे त तव्हांखे मां हिकिड़ो इंटरनेशनल हिस्टोरिकल एग्ज़ाम्पल ॿुधायां जेके शयूं क्लियर थींदियूं। जनरल मैक आर्थर हुयो, कमांडर इन चीफ हुयो पैसिफिक जो, ऐं कोरियन वार हले पई ऐं उते हिन हिकिड़ो बयानु ॾिनो जंहिंखे इमीडिएटली प्राबोल जो नालो आहे जेको प्रेसिडेंट आहे अमेरिका जो, मूंखे यादि कोन थो पए, उन वक़्तु उनखे सैक कयो हो या चयो न इस्तीफ़ा ॾे। पर वर्ड इन जो मक़सदु आहे त तोखे पावर ई न आहे त तूं पॉलिसी बयानु ॾे। तंहिं करे हिते पाकिस्तान में जेके बि ऑफिसर आहिनि उन्हनि खे मैंडेट ई न आहे, उनखे अनकॉन्स्टिट्यूशनल आहे त हू पंहिंजो पॉलिसी जेको इशूज़ ते जेको आहे बयानु कढनि। तंहिंजे करे तव्हां जनरल ॾिसो था त पाकिस्तान में हर माण्हू जेको ऑफिसर आहे पंहिंजे मर्ज़ीअ सां पॉलिसी स्टेटमेंट थियो लाइक दे। सेकेंड ॻाल्हि इहा आहे त 1991 जो जेको एग्रीमेंट थियो उन में असां सिंध डेमोक्रेटिक ग्रुप में आहियूं बि ऐं उन वक़्तु हुयासीं, भरपूर असां उनजी मुखालफ़त कईसीं, पीपल्स पार्टी बि कई ऐं पोइ इक़्तिदार जे कहिड़े हुन 1991 जो अकॉर्ड जेको आहे सो उहो एक्सेप्ट कयो। ऐं इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे त हीअ चवंदा त 200 एमएस सॼे सिस्टम में जेको आहे सो 140 114 जेको आहे सो एमएस पाणी आहे, हीअ चए थो त 200 जेके एमएस जेको आहे सो ज़ाहिर थो थिए 280 साईं 280 280। पर वेरी इंट्रस्टिंग आहे, ज़ाहिर आहे इहो फिगर में चैलेंज त छा हुनखे डस्टबिन में असां फिटी था कयूं। टियों इहो आहे त पीपल्स पार्टीअ ते ॾिसो हुनखे मैंडेट आहे ऐं असांजी क्रिटिसिज़म इहा आहे त उहो वोट वठी आयो त असांजे पाणीअ जे ज़मीन जे हक़नि जी हिफ़ाज़त करे। त उन वक़्तु ई जॾहिं पीपल्स पार्टीअ खे इक़्तिदार मिलियो त इनखे रिव्यू कंदा, अनफॉर्चुनेटली उन्हनि न कयो। मिसाल जे तौर मां हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॿुधायां, लिखियो इहो त भई असां डिटरमिन कंदासीं, एस्टिमेट कंदासीं त समुंड में केतिरो पाणी वञे। तसवर कयो त 10 एमएस वञे थो, ओके 10 एमएस वञे थो त किथां कटिबो, सिस्टम मां कटिबो। माना 114 में माइनस कयो त 10 घणो थींदो 94 फॉर एग्ज़ाम्पल। उते सिस्टम ई कोन्हे, पाणी बि कोन्हे को, ऐं पीपल्स पार्टी अखियूं बंदि करे रुगो पंहिंजे इक़्तिदार लाइ उनखे क़बूल कयो जेका हिननि ज़्यादती आहे सिंध जे माण्हू सां। ॾिसो हुकूमतूं ईंदियूं वेंदियूं ऐं जेको जाम सादिक 1991 ते सयूं कयूं उन में बि 8 जेके एमएस सिंध जा पंजाब ॾे हलिया विया, छाकाणि 1945 जे उहिदनामे मुताबिक़ असां वटि पाणी वधीक अचणु घुरिजे आहे। त असां वटि जेके बि सिंध जूं हुकूमतूं अचनि थियूं वेरी अनफॉर्चुनेटली जॾहिं खां इहो पीर इलाही बख़्श कराची खे जेको आहे सो जुदा करण में वॾो ख़राबु रोल प्ले कयो, जेके बि सिंध जूं हुकूमतूं अचनि थियूं उहो सिंध जी मफ़ादनि खे इन्वॉल्व थियूं कयूं ऐं जेका वॾी ज़्यादती थिए। हुकूमतूं त हलियूं वेंदियूं, इक़्तिदार बि हलियो वेंदो, मिनिस्टर बि हलिया वेंदा, पर सफ़रिंग त जेको सिंध जो सिटीज़न थो करे। तंहिंजे करे मुंहिंजो सिर्फ़ु इहो डिमांड हुजे या ख़ुदि यूसुफ तालपुर खे
त इमीडिएटली सेटल गवर्नमेंट खे चवे त बाबा हिनखे तव्हां ख़तमु कयो, हिनजी नौकिरी ख़तमु कयो, छाकाणि त हीअ पॉलिसी बयान थो ॾिए ऐं जेको हिनखे ॾियणो ई न आहे। जी मुश्ताक मिरानी साहब, नसीर मेमन साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? नसीर मेमन साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी बिल्कुलु। नसीर साहब, मुंहिंजो जेको हीअ अहम राव इरशाद साहब अॼु भेरो हिकु भेरो ॿीहर माना इहो कुझु ॾींहं अॻे बि ॻाल्हि थी, हुन जा कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट काफ़ी सिंध जे पाणीअ जे मामले बाबति आया हुआ, पर हाणे हिकु भेरो ॿीहर अॼु राव इरशाद साहब पाणी स्टैंडिंग कमेटी में अची वियो, चए त पाणी ज़ाया थी रहियो आहे ऐं जेको असांखे टिरुखी फार्मूलो क़बूल न हुजणु खपे, हिन सां पाणी ज़ियान थिए थो, नवां डैम अणटर आहिनि ऐं उन इनडायरेक्टली कालाबाग डैम ऐं भाषा डैम जी सपोर्ट कनि। तव्हां छा पिया सम्झो मन हिकिड़ो माण्हू जेको ख़ुदि कॉम्पिटेंट अथॉरिटी आहे उनखे उहा स्ट्रेंथ किथां थी अचे? क्वेश्चन इज़ दैट। पहिरीं ॻाल्हि इहा त राव इरशाद इहा ॻाल्हि अॼु न पियो चए, इहो पहिरें खां चवंदो थो अचे। इहो पंजाब जा नुमाइंदा इरसा में हमेशह इहा ॻाल्हि कनि था। इरसा बुनियादी तौर ते कस्टोडियन आहे 1991 जे पाणीअ जे अकार्ड जो, जेको ख़ुदि बि तकरारी हिकिड़ो मुआइदो आहे, पर उहो जहिड़ो बि आहे इरसा उन मुआइदे जी पैदावार आहे। इहो ज़हन में रखिजो त उन मुआइदे जी कस्टोडियनशिप जे लाइ इरसा खे एक्ट ऑफ पार्लियामेंट हेठि क्रिएट कयो वियो। हाणे उहा उन अकार्ड जे अगेंस्ट वञे त माना बुनियादी तौर ते नफ़ी कंदी उन बुनियाद जी जंहिं ते इरसा खे क़ाइमु कयो वियो। सो मूंखे त हिन सां फंडामेंटल क्वेश्चन इहो आहे त छा इरसा उन बुनियाद जे उन अकार्ड जी नफ़ी करे सघे थी जंहिंजे बुनियाद ते पाण पैदा कई वई? ही त बिल्कुलु ई हिकिड़ी मस्करी पई थिए त इरसा जे अंदरि वेही उहे ॻाल्हियूं कयूं वञनि जेके अकार्ड सां कंट्राडिक्ट कनि। ॿी ॻाल्हि इहा त इहो फ़ैसिलो हिकिड़ो या को फ़र्क़ु न कंदो, जेतिरी पंजाब जे कंहिं पंहिंजो मेंबर जी राय जो वेटेज आहे ओतिरो ई ॿिए सूबे जे मेंबर जी राय जो वेटेज आहे। ईअं त न आहे त उते त सभु इक्वल आहिनि, ईअं त कोन्हे त उहो वॾो सूबो आहे त हुनजी राय खे 3 रतियूं वधीक वैल्यू मिलंदी, उनजी का बि हैसियत कान्हे का। टी ॻाल्हि त जेको इहा पाणी जी क्वांटिटी ॿुधाई वई आहे मूंखे ख़बर न आहे घणनि सालनि जी ॿुधाई अथई, छो त जेकर कंहिं हिकिड़े साल जी ॻाल्हि कजे त इहो त आउट ऑफ क्वेश्चन आहे। इहो माना विसारे छॾियो पाकिस्तान जा सभु दरिया मिलाए बि एतिरो पाणी जनरेट कोन थींदो आहे जेतिरो चयो वियो आहे त समुंड ॾांहुं वञे थो। सो इहो सॼो हिकिड़ो पुराणो रेटोरिक आहे जंहिंजी का प्रैक्टिकल वैल्यू कोन्हे। सिंध जा माण्हू हुनखे डिस्कार्ड करे चुका आहिनि रेटोरिक खे, इन जी का बि मिली हैसियत कान्हे। फाइनली इहो चवां त जेकर हुनखे डैम सां कनेक्ट करिणो आहे फॉर एग्जाम्पल त पोइ भाषा डैम ऑलरेडी अंडर कंस्ट्रक्शन आहे, उन ते तव्हांजी गवर्नमेंट तख़्तियूं बि लॻाए चुकी, अनाउंस बि करे चुकी, उन ते कमु बि हलंदड़ आहे। त उहो भाषा डैम ठाहियो वञे, उन खां पोइ कहिड़ी लॉजिक आहे त पंजाब जे अंदरि कंहिं बि ॿिए डैम जी ॻाल्हि करे सघिजे? उनजी का बि हाणे लॉजिक कान्हे का। सो ही सॼो रिटोरिक मूंखे लॻे थो त माण्हुनि खे मुझाइण जे लाइ आहे, बार बार इहो हिकिड़ो ग़लति क़िस्म जी प्रोपेगेंडा खे स्ट्रेंथन करण जे लाइ आहे। सिंध हुकूमत हिनखे सदाई रद्द कंदी रही आहे, सिंध जा माण्हू रद्द कंदा रहिया आहिनि। इन जी प्रैक्टिकली का वॾी हैसियत कान्हे। इहो हिकिड़ो पुराणो राग आहे जेको हाणे पंहिंजी अहमियत विञाए चुको आहे। पर तव्हांजे ख़्याल में जेकॾहिं पुराणो राग आहे पंहिंजी जाइ ते, त हिन पुराणे राग खे हर 2-3 महीने माना हर कुझु टाइम गुज़रण खां पोइ इनखे जियारो छो थो वञे? त समथिंग इज़ कुकिंग देयर। माना तव्हां चओ था त भाषा डैम ठही रहियो आहे, तख़्तियूं बि लॻी रहियूं आहिनि, त हाणे ॿिया डैम ठहणु घुरिजनि, त इहो ॿिया डैम ठहणु ज़रूरी आहे, त उन पोयां को लॉजिक त हूंदो न समथिंग? न, लॉजिक त हुननि जी का बि कान्हे। कालाबाग डैम त हिकिड़ी ख़्वाहिश जो मसइलो आहे ऐं उनजी रुगो टेक्निकल ही जेके वॾा प्रोजेक्ट हूंदा आहिनि जेके ट्रांस बाउंड्री रिवर्स ते हूंदा आहिनि, उन्हनि जी रुगो टेक्निकल वैलिडिटी कान ॾिसबी आहे, उनजी पॉलिटिकल वैलिडिटी इंपॉर्टेंट हूंदी आहे, उनजी डाउन स्ट्रीम ते इम्पैक्ट इंपॉर्टेंट हूंदो आहे। केतिरा ई प्रोजेक्ट आहिनि जिन जी इंजीनियरिंग डिज़ाइन वॾी ज़बरदस्त हूंदी। सुभाणे पाकिस्तान जा जेके स्ट्रीम्स अचनि थियूं उन ते जेको इंडिया डैम ॿधण जी ॻाल्हि कंदो आहे, उनजी बि टेक्निकल फिज़िबिलिटी शानदार हूंदी। उहे ख़राबु हूंदियूं छा भला? उहे बि माहिर इंजीनियरनि ठाहियूं हूंदियूं, पोइ असां उन जी मुखालफ़त न कयूं, इंटरनेशनल कोर्ट में चैलेंज न कयूं, छो त उहे टेक्निकली सुठा आहिनि। न, डाउन स्ट्रीम जो जेको हेठि डाउन स्ट्रीम ते जेको यूज़र आहे उनजे राइट्स खे प्रायोरिटी मिलियल आहे इंटरनेशनल लॉज में। फ्लोइंग वाटर ते, रिवर्स स्ट्रीम ते डाउन स्ट्रीम खे प्रायोरिटी मिलियल आहे, अप स्ट्रीम खे कान्हे मिलियल। त इहो लॉ असां यूज़ कंदा आहियूं जॾहिं असांखे इंडिया सां आर्ग्यू करणो हूंदो आहे, त पोइ पंहिंजे मुल्क में उन लॉ खे छो नथा आर्ग्यू क़बूल कयूं जॾहिं सिंध साॻियो आर्ग्यूमेंट खणी थी अचे? इहो त हिकिड़ो ॿिटो मयार आहे। इंडिया सां विढ़णो हुजे त पोइ मां चवां थो त मुंहिंजो डाउन स्ट्रीम जो जेको राइट आहे पहिरियों मां डिटरमिन कंदुसि। जॾहिं सिंध वर्सिस पंजाब जी ॻाल्हि अचे त पोइ तव्हां चओ था त पाणी ज़ाया थो थिए, असां मथे टेम ठाहियूं। मुनाफ़िक़त आहे, इन जी का बि हैसियत कान्हे, हिनखे केरु क़बूल ई न कंदो। जी नसीर मेमन साहब हलूं था डॉक्टर अयूब शेख साहब। डॉक्टर अयूब शेख साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? डॉक्टर अयूब शेख साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो?
हिकु बार ॿीहर डॉक्टर अयूब शेख साहब सां कोशिशि कंदासीं ॻाल्हाइण जो, कोशिशि कंदासीं हुन राब्तो बहाल थिए, जीअं थिए थो त उन्हनि खां इन तजिए ते ईंदासीं। पर हाणे हलूं था हिकु ॿिए अहम मौज़ू ॾे। कुझु ॾींहं अॻे थरपारकर में हिकिड़ो वाक़ियो पेश आयो, पोरियत दोदे भील जे क़त्ल जो वाक़ियो। हाणे अॼु जेको आहे सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस बि उन वाक़िए जो नोटिस वठी छॾियो आहे, जॾहिं त चीफ मिनिस्टर सिंध मुराद अली शाह बि टे रुकनी कमेटी जोड़ी आहे इन मामले जी जांच लाइ। हाणे ॾिसजे त एहतजाज बि जारी आहे। एहतजाज ते वरी जेका पुलिस एहलकारनि जेका लठबाज़ी कई या काहा कई, उन में लॻभॻि चयो थो वञे त दर्जने जेको आहे पोरियतनि खे तशदुद निशानो बणायो वियो, जंहिंमें सहाफ़ी पिणु तशदुद निशानो उन्हनि खे मुबैन तौरु बणायो वियो आहे। इन मामले ते ॻाल्हाइण लाइ इनखे सम्झण लाइ हिकु हलूं था मुश्ताक मीरानी साहब। मुश्ताक मीरानी साहब, दोदे भील जो मर्डर नंबर 1, उन खां पोइ जेको नज़र अचे पई शइ त मिस हैंडलिंग थी आहे संभाव, ऐं एडमिनिस्ट्रेशन बि नोटिस देरि सां वरितो। इवन 2 या 3 ॾींहं गुज़री विया जॾहिं उते धरणो लॻल हो। धरणे खां पोइ हींअर मामिलो एसि ताईं पहुतो आहे जो चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट हाणे उनजो नोटिस वठी छॾियो आहे। चीफ मिनिस्टर टे रुकनी कमेटी ठाही आहे, जंहिंमें 3 वज़ीर साहिबान आहिनि। तव्हां के पिया ॾिसो दोदे भील मर्डर वारे मामले खे साईं? जवाब आहे, थोरो मूंखे टाइम ॾिजो। पहिरीं ॻाल्हि आहे त 140 स्क्वायर किलोमीटर ते सिंध सूबो आहे, अराउंड 6 करोड़ माण्हू आहिनि, रहनि था, ऐं आइनी तौर माण्हूअ जी ज़िंदगी जेको आहे सो टॉप प्रायोरिटी आहे। पर तव्हांखे ख़बर आहे त सिंध हुकूमत में होम मिनिस्टर आहे ई कोन। इन मां तव्हां साबित थी सघंदो त हीअ जेका मौजूदा हुकूमत आहे आइन जी कानून जी इख़्लाक़नि केॾी भञकड़ी करे थी त जेकॾहिं उहो मिनिस्टर हुजे। हिकिड़ी ॻाल्हि अञा वञूं था, अपर सिंध में 9 माण्हू जेके आहिनि हिकिड़ी कम्यूनिटी जा मारिया विया। 3 ॾींहं अॻु में 3 माण्हू मारिजी विया रुॻो लाश जे लाइ। 30 मींहं जेके भुंग में वरिती, ही माण्हू असांखे नज़र कोन था अचनि। असां अचूं था लोअर सिंध में या इहो दोदे भील जे हवाले सां त छा असांजे माना सिंध में अपर सिंध त आहे ई कोन रोडा ते, छा थो थिए, क़त्ल था थियनि। साईं नौशहरे में 4 माण्हू मारिजी विया आहिनि दुश्मनीअ ते फायरिंग में। एग्ज़ैक्टली, हा। अॼु सुबुह जो वाक़ियो अदालत मां वापसि पिया अचनि। जुनेद, ही सीरियस इशू आहे। मूंखे सम्झ में त मां मीडिया खे स्पेशली एडवाइस करे सघूं था त हिनखे सीरियस इशू वठो त सिंध में लॉ एंड ऑर्डर आहे ई कोन। हाणे अचूं था दोदे भील लाइ, वाक़ियो थी वियो अनफॉर्चुनेटली, ऐं तमामु जेको ज़ुल्म थियो, हमदर्दी आहे, हिकिड़ो इंसानु आहे। त जेकॾहिं सही हुकूमत हुजे हा, जेकॾहिं रिस्पॉन्सिव हुकूमत हुजे हा, ज़िम्मेवार हुकूमत हुजे हा, त इमीडिएटली उन्हनि जो केस दाख़िल करे, इन्वेस्टिगेशन करे, ऐं उन खां पोइ जेके बि कल्पर्ट्स आहिनि उनखे, छाकाणि ही जेको आहे सो अदालती माना इहो आहे मसइलो, ही कंहिंजे फर्ज़ सां न आहे। छाकाणि 24 कलाकनि में जंहिं ते केस थो दाख़िल थिए उनखे अदालत में अचिणो आहे। ही अदालती सिस्टम आहे। पर जॾहिं तव्हां ॾिसो था त दर्जन माण्हू मारिजी था वञनि, को ख़त कुझु बि न आहे, सभु कुझु न आहे। उन खां पोइ जेको वरी सां मिसाल तौरु जेकॾहिं असां बहिरिया सां था लॻायूं त बाबा उते जेको कुझु थियो, नाइंसाफ़ी कहिड़ी आहे, बेगुनाह माण्हू जेके आहिनि उन्हनि खे जेल में आहिनि। त मुंहिंजो सिर्फ़ु इहो चवणु आहे त सिंध गवर्नमेंट वर्चुअली आहे ई कोन, असां वटि लॉ एंड ऑर्डर आहे ई कोन। उन खां पोइ छाकाणि त सिंध गवर्नमेंट पाण डिक्लेयर थी करे त असांजो लॉ एंड ऑर्डर सां को तालुक़ु न आहे, जॾहिं त आइनी तौर हर शहरी जेका आहे उनजी जेका आहे जान माल जी इज़त जी हिफ़ाज़त जेको टॉप प्रायोरिटी आहे। सभु हाणे कराची खां कश्मीर ताईं वाक़िया मिलंदा। इन में हिकिड़ो असांजो बिल्कुलु मुतालबो आहे त बाबा इनखे अणधरी तौर हिनजी जांच कराई वञे। जेको बि कल्पर्ट आहे उनखे कानून जे या कचहरी में अदालत में आणे। छाकाणि तव्हांखे ख़बर आहे, हिकिड़ो सेकंड ॿुधां त अमेरिका में किथे बि हिकिड़ो लफ़्ज़ यूज़ कंदा आहिनि त ब्रिंग टू द जस्टिस। इहो बि न चवंदा आहिनि त फलाणे खे फांसी ॾियो, फलाणे खे जेल में विझो। न बाबा, जंहिं ते बि ज़िम्मेवारी उनखे ब्रिंग टू द जस्टिस आहे। इन या त जेके बि उन्हनि खे वीचारनि खे मारियो आहे उनखे इमीडिएटली ब्रिंग टू द जस्टिस। जंहिंसां लठबाज़ी कई आहे उनखे ख़राबु अमल आहे। ऐं जिन ते केस दाख़िल कया आहिनि, हाणे चवनि था त उते जेको मां सोशल मीडिया ते ॿुधो, हिते नथो मां रिपीट करे सघां, भई फीपेक जो इहो प्रोजेक्ट आहे, नेशनल इंटरेस्ट आहे, तंहिंजे करे असां तव्हांजे ख़िलाफ़ जेको आहे सो दहशतगर्दीअ जो जेको आहे सो कानून था लागू कयो। जी मुश्ताक साहब, पोइ हाणे कराचीअ खां वठी हर जेको बि थो वाक़ियो थिए, जेको बि आहे उनखे तव्हां दहशतगर्दी माना सिंध जो जेको बि अवाम आहे उन ते हाणे तलवार
लटके थी त पोइ हाणे जेके बि को बि थींदो त उन ते दहशतगर्दी जो अमल थींदो। इहो जी, बिल्कुलु मुश्ताक ज़्यादती आहे माण्हुनि सां, न थियणु घुरिजे इहो। जी मुश्ताक साहब, इनाम भट्टी साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी बिल्कुलु ॿुधां। इनाम भट्टी साहब, दोदे भील वारे मामले ते अव्हांजो कमेंट कहिड़ो हूंदो? तव्हां छा पिया सम्झो? सिंध जे अंदरि मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ 99% सनअती इदारा, तेल ऐं गैस जूं कंपनियूं ऐं ॿिया जेके बि अहिड़ा वॾा वॾा इदारा आहिनि उन्हनि जे अंदरि HR हुजे या सिक्योरिटी हुजे, उहा अॼु जे दौर में, जदीद दौर में जेके आलमी तौर ते मञल तरीक़ेकार आहिनि त उन्हनि जो हेड केरु हुजणु खपे, उन जे बजाए असां वटि अञा ॾींहों ॾींहुं उहे पुठिते पवंदा था वञनि। हिते असां वटि सोच इहा आहे त उते HR में ऐं सिक्योरिटी फोर्सिस जी सरबराही जे लाइ उहे माण्हू रखिया वञनि जेके रिटायर्ड सिक्योरिटी इदारनि जा हुजनि या उन इलाइक़े ऐं तर जा चङा। पर सर हिन में हिकिड़ो सुवाल इहो त पैदा थिए थो न, जेको पकड़ियो वियो आहे मुबैना तौर ते उहो चोर आहे, चोरी कंदे पकड़ियो मुबैना तौर ते जेको ॿुधायो थो वञे। बिल्कुलु ठीकु आहे, मुबैना तौर ते चोर बि जेकॾहिं हुजे, उहो पुलिस जी कस्टडी में बि जेकॾहिं अची वञे त छा पुलिस खे या उन सिक्योरिटी जेका कंहिं प्राइवेट इदारे जी हुजे उनखे इहो अख़्तियार आहे त उनखे मारे विझे? हा, जेकॾहिं काउंटर को एॾो वॾो फाइट थी थिए, को एॾो वॾो टकराव थो थिए त पोइ इहो हिकिड़ो न हूंदो, पोइ त उन में इहो ॾेखारियो वञे त पोइ एतिरो वॾो को जथो हूंदो जेको हुते चोरी करणु आयो, पोइ जंहिंजे नतीजे में हुते जेका हिक ॿिए सां काउंटर फायरिंग थी ऐं मरी पियो। त आउं सम्झां थो त बुनियादी तौर ते पुठियां जेका सोच आहे उहा इहा आहे त जेकॾहिं को बि अमल थिए थो त उनखे दॿाइबो कीअं, उनखे जेको आहे हिसाइबो कीअं, त उनजे पुठियां जेका मैनेजमेंट आहे उन्हनि जी साइकी जेका आहे उहा कार फरमा हुजे थी। आउं सम्झां थो पहिरीं सिंध गवर्नमेंट खे इन्हनि शयुनि ते सभिनी ते रिव्यू करणु खपे त उन्हनि खे इंडस्ट्रीज़ जे अंदरि HR ऐं सिक्योरिटी जा जेके माण्हू हुजनि उहे ट्रेन प्रोफेशनल हुजणु खपनि, जदीद जी इनाम साहब, जी जी तव्हां इनाम साहब हिकु भेरो ॿीहर तव्हां चवंदा शायदि कम्युनिकेशन जो मसइलो पियो थिए। दोदो भील जो मामिलो इंतिहाई अहम आहे ऐं उन ॾींहुं बि थरपारकर में धरणो लॻो, धरणे में वीरजी कोहली पीपल्स पार्टी जो अॻवान उहो वेठो, जिन मुतालबो कयो त असांखे फौरी तौर कातिल गिरफ़्तार करे ॾिना वञनि। उनखां पोइ एहतजाजी मुज़ाहिरा थिया ऐं एहतजाज कंदड़नि मथां FIR केस दाख़िल कयो वियो ऐं पुलिस उन में लठबाज़ी बि कई, जंहिंमें अॼु सहाफ़ियुनि ते पिणु तशदुद थियो आहे, जंहिंखां पोइ मामिलो हाई प्रोफाइल थियो। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस साहब बि हिन नोटिस वरितो आहे ऐं चीफ मिनिस्टर साहब टे रुकनी कमेटी जोड़ी आहे मामले जी जांच लाइ। इन मामले ते वधीक ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे फ़ोन ते जॉइन कयो आहे डॉक्टर अयूब शेख साहब। डॉक्टर साहब, दोदे भील वारे मामले ते सर तव्हांजी राय कहिड़ी हूंदी? मामले जी नोयत कहिड़ी आहे, हाणे रुख कहिड़ो अख़्तियार पियो करे, छा पोयारनि खे इंसाफ़ मिली सघंदो? साईं जीअं मीराणी साहब चयो न त माण्हू केर बि हुजे पर हिकिड़ो इस्तिलाह इस्तेमालु थींदो आहे त फलाणे खे इंसाफ़ ॾियो। आउं बि मुतालबो ज़ाती तौर बि कयां थो ऐं सिंध जे शहरी जी हैसियत में बि ज़रूरी थो सम्झां त दोदे भील जे क़त्ल जी अड़दुरी इंक्वायरी करे ऐं जेके बि लाॻापियल माण्हू आहिनि उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे ऐं जेका बि ॻाल्हि आहे उहा सफ़ा सिधी आंदी वञे। हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त सोशल मीडिया इन क़िस्म जो रवैयो रखियो ऐं उन में रिपोर्टिंग इन नमूने जी पेश थी ॼण त दोदो भील जेको आहे उहो ब्लॉक 2 में मरी वियो आहे, जेका ॻाल्हि ग़लति आहे। दोदे भील ते चोरी जो केस हो, उनखे हैदराबाद जेल ताईं वियो, हैदराबाद जेल मां उनखे 10 ॾींहं रहण खां पोइ ज़मानत ते छॾियऊं। ज़मानत ते अचण खां पोइ हू जॾहिं मिठी इस्लाम कोट पासे आयो त उते हू मरी वियो। उहो कंहिं एंग्रो जी एरिया में नमो आहे पर उन इस्लाम कोट ऐं मिठी जे एरिया में मरी वियो आहे। हाणे तव्हां इनखे जेकॾहिं हिन नमूने ठाहियो त दोदो भील जेको आहे उहो एंग्रो जे ब्लॉक फलाणे में मरी वियो त उहो केस सौ सिधो तव्हां एंग्रो जे ख़िलाफ़ जेका तव्हांखे एंग्रो जे हवाले सां कहिड़ी बि ॻाल्हि आहे उहा उन में फिट करे सघो था। पर जॾहिं तव्हां जांच कंदव ऐं जांच में तव्हांखे मालूम थींदो त जेको आंजानी या मरहूम ख़बर न आहे भील लाइ छा चइजे, पर आंजानी जेको दोदो भील आहे चोरीअ में उनजो मौत जेको थिए उहो इंसाफ़ न आहे, उहा नाइंसाफ़ी आहे, उहो इंसानियत आहे, इंसानियत जी तज़लील आहे। इन करे उहा इंक्वायरी जेका चीफ मिनिस्टर चई आहे, ॿियनि चई आहे, उहा हिन में हिन ॻाल्हि जा बि पेरा खणणु खपनि त थर में जेका पॉलिटिक्स नए नमूने जी वरी शुरू पई थिए ऐं उन में कोशिशि पई थिए त पीपल्स पार्टी सां ॿ हथ कजनि
ऐं उन में उहे समूरा माण्हू जेके उते हाराइजी विया हुआ उन्हनि इनखे इन नमूने खणण जी कोशिशि कई आहे। इन पासे बि असांखे ॾिसणु खपे। असांखे हिन दोदे भील खां सवाइ जेको ब्लॉक 1 आहे उन में 7 माण्हू जेके मारिजी विया आहिनि गुज़िरियल 6 महीननि में, उन्हनि मां भला असां मां को बि दांह नथो करे। उते इंसानियत नज़र नथी अचे, उते इंसान जो क़त्ल नज़र नथो अचे, उते मज़दूर नज़र नथा अचनि, उते थर नज़र नथो अचे, उते थरी नज़र नथा अचनि, ऐं उते ख़ुदि सिंध हुकूमत बि असांखे नज़र नथी अचे जंहिंखे इहो सभु कमु करणा हुआ। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त नंढे खां नंढो वाक़ियो ऐं वॾे खां वॾे क़त्ल ताईं बि हुकूमतूं असांजूं ख़ामोश छो थियूं रहनि? कहिड़ी मसलियत आहे? कहिड़ी हिक ॿिए सां हिननि जी पाण में बकरी जे अघ वारी कमीस जे हेठां ॻाल्हि ॿोल थियल आहे जो कोई कंहिंजे ख़िलाफ़ पुछे नथो। ॻाल्हि जॾहिं वित खां चढ़ी वञे त पोइ वरी असां पुछण बि शुरू था कयूं। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त ही सही सिधी इंक्वायरी करे ऐं बिना देर हिन में हीअं बि करे सघिजे थो त जेके उतां जा साञावंद माण्हू आहिनि उहे सभु जो सभु उन में आंदा वञनि। मां तव्हांखे ॿुधायो आहे त हिन मीडिया जे दौर में जिते बाक़ी सभु सचायूं पासे थी थियूं वञनि, असांजे हिकिड़े सिंधी चैनल एसि ताईं ख़बर हलाई त फलाणा ॿ सिंधी ऑफिसर उन्हनि एहतजाजनि इस्तीफ़ा ॾेई छॾी। ॻाल्हि ई कान्हे। माना असांजी मर्ज़ी आहे कंहिंखां इस्तीफ़ा ॾियारायूं, असांजी मर्ज़ी आहे कंहिंजी तक़ररी करायूं, असांजी मर्ज़ी आहे कंहिंजी बदिली करायूं, असांजी मर्ज़ी आहे कंहिंखे ॾोही करार ॾियूं। असां बसि असां आहियूं। बसि डॉक्टर साहब तव्हांजी जेका ॻाल्हि मक़सदु हो तव्हांजी अची वई। तव्हां चओ त अणधूरी जांच थिए। ॿियो तव्हां क्रिटिकली गवर्नमेंट जो जेको रोल खे डिफाइन कयो आहे त वक़्त ते जाॻनि छो नथा। इहो सॼी सिंध जो सुवालु आहे जेको तव्हां सुवालु उथारियो आहे। ऐं जेॾीमहिल पाणी मथे तां चढ़ी थो वञे उनखां पोइ इंक्वायरी कमेटियूं बि ठहनि थियूं, वज़ीर मौसूफ़ बि जाॻनि था, CM साहिबु जाॻे थो, जंहिंमहिल अदालत नोटिस वरितो आहे उनखां पोइ कमेटी ठही आहे। पहिरें सवाल में तव्हांजी मौजूदगी न हुई डॉक्टर साहिबु। असां कोशिशि कयो पिया तव्हां सां कॉन्टेक्ट करण जो, तव्हां सां लेट कॉन्टेक्ट थियो आहे। तंहिं लाइ तव्हांखे जेको पहिरियों सवाल आहे उन ते बि तव्हांजो कमेंट घुरिबर आहे मूंखे। पहिरियों सवाल साईं हीअं आहे त राव इरशाद साहिबु आहे हिकिड़ो माण्हू जंहिंजो जेको इरसा जो चेयरमैन आहे, उहो हर 2-3 महीने हिकिड़ो का स्टेटमेंट ॾेई थो छॾे। अॼु बि उन पाणी बाबति स्टैंडिंग कमेटी जो इजलास थियो, उते चयो अथई त जेको त्रिरुखी फार्मूलो आहे जंहिं 1991 में जे ठाह तहत जेको त्रिरुखी फार्मूलो आहे इहो इन तहत पाणीअ जो ज़्यान थो थिए। मौसूफ़ चवे थो त 280 मिलियन एकड़ फुट पाणी दरिया जो पाणी हेठि ज़ाया थो थिए। हाणे अहिड़ो टाइम कोन थियो त हर साल ज़ाया थो थिए, रोज़ ज़ाया थो थिए या वन टाइम ज़ाया थी वियो। इहो ख़ुदि हिकिड़ो वॾो सुवालु आहे। ऐं चवे थो त डैम ठहणु इंतिहाई लाज़मी आहिनि। उहा अलॻि ॻाल्हि आहे त भाषा डैम जी मुरमत तामीर त अॻे ई थिए वेठी ऐं वज़ीर आज़म साहिबु ख़ुदि पंहिंजी तख़्ती हणी आयो आहे त बाक़ी कहिड़ा डैम ठहणु लाज़मी आहिनि। इनडायरेक्टली हुन जो इशारो कालाबाग डैम ॾियो। तव्हां छा चवंदव साईं? राव इरशाद साहिबु जेको इरसा जो चेयरमैन आहे उनखे हर 2-3 महीने इहा जेका स्ट्रेंथ आहे, जॾहिं त उहे चङी रीति ॼाणनि था त हीउ फेडरेशन जो इशू आहे ऐं सिंध जा माण्हू इन ते सेंसिटिव आहिनि तमामु घणा, उन जे जियापे जो सुवालु आहे, पोइ आख़िर इहो हर 2-3 महीने वक़्तु ब वक़्तु सुवाल छो था उथारिया वञनि? गुज़िरियल 2-3 महीननि खां अवांजे हिन TV चैनल जे हिन ई फोरम ते हिन ई टाइम ते 2-4 दफ़ा इहा ॻाल्हि कई आहे त हुक्मरान मथे इहा ॻाल्हि तइ करे वेठा आहिनि त मुख़्तलिफ़ क़ौमियतुनि में सूबनि जे विच में इंतिज़ामनि जे विच में हिकिड़ा तज़ाद वधाइण ऐं पैदा करण लाइ के न के शोशा छॾे ॾिजनि, के न के चिड़ ॼारींदड़ ॻाल्हियूं कजनि। हाणे मां उन में थोरो इज़ाफ़ो ही थो कयां त इरसा जो चेयरमैन बि इन ई ड्यूटी ते आहे त इहा इत्तेफ़ाक़ जी ॻाल्हि आहे त 1-2 इरसा जे चेयरमैन खां सवाइ बाक़ी समूरनि इरसा जे चेयरमैन पंहिंजी नौकरी जे ख़ातिर हमेशह कालाबाग डैम जी हिमायत कई आहे, वकालत कई आहे, उन जी सपोर्ट कई आहे ऐं उन में उन सिंध जी जेका भेल कई आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त कुदरत जे जियापे लाइ समुंड में वेंदड़ 6 मिलियन एकड़ फुट पाणी जे बदिरां रुगो 2 मिलियन एकड़ पाणी हर 5 साल वञे, उहो बि हिननि खे ॾुखियो थो लॻे। ही कुदरत जा, फितरत जा, पाकिस्तान जे अवाम जा ऐं ख़ासि तौर सिंध जा वॾे में वॾा दुश्मन आहिनि जिन खे चयल आहे तव्हां बयानु ॾेई सिंधी माण्हुनि खे सिंध खे चेड़ायो, बाक़ी कम जीअं थियनि ई न कंहिंजा बि। तव्हांजो ख़्यालु आहे त हीउ सिर्फ़ु जेको टाइम गेनिंग करण लाइ डाइवर्जन लाइ कोशिशूं थी रहियूं आहिनि? कुझु बि कोन्हे। ॿियो हिननि वटि ताक़त बि कान्हे, पैसो बि कोन्हे, एतिरो पाणी बि कोन्हे।
सही। डॉक्टर अयूब शेख साहब तव्हांजी वॾी महिरबानी, इनाम भट्टी साहब तव्हांजी वॾी महिरबानी, नसीर मेमन साहब तव्हांजी वॾी महिरबानी, मुश्ताक मीरानी साहब तव्हांजी वॾी महिरबानी जंहिं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह कयो। नाज़रीन, प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाणी ते पियो पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।